इस्लाम कोट जी रूरल हेल्थ सेंटर इस्लाम कोट जेका अस्पताल है उते मौजूद आहियूं। हिन वक्त जेका से पानी जो अहम मसलो हुयो, अवामी आवाज़ टीवी अवामी आवाज़ अख़बार तरफां उहो मसलो जेको शाया कयो वियो। उन खां पोइ IHS पारां नोटिस वरितो वियो। हिते हिन वक्त जेका मिठे पानी जी जेका लाइन ख़राब पियल हुई उनखे बहितर कयो आहे ऐं नवां जेके वाटर कूलर बि लॻाया विया आहिनि। डॉक्टर आहिनि, मरीज़ आहिनि, अस्पताल जेको समूरो अमलो आहे उहो पहिरियों दफ़ो जेको से मिठो पानी इस्तेमालु करे रहियो आहे। न त अॻु में जेका से जर जो पाणी हिते वापरायो वेंदो हुयो ऐं अवामी आवाज़ जी निशानदी खां पोइ जेका से IHS पारां हीउ सॼो मसइलो जेको हल कयो वियो आहे। अस्पताल जो MS आहे, डॉक्टर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवंदा। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। थोड़ी मुश्किलात हुई पानी जी। ये जो असो वाटर कूलर आहे थोड़ो नॉन फंक्शनल हो, वो ठही वियो आहे। हुन खां पोइ थधो पानी भी मुयसर आहे मरीज़नि जे लाइ। इहो वॾो फ़ाइदो आहे। इंतज़ामिया जी महिरबानी जो मसइले खे जल्दी हल कयो। असांजे अस्पताल में अवामी आवाज़ जा नुमाइंदा पोएं हफ़्ते आया हुआ। उन्हनि जी पॉजिटिव इंटरवेंशन जे करे असांजो को देरीना मसइलो RO प्लांट जो पानी जो मेन लाइन जेका इस्लाम कोट जो मेन आहे मेजर जेको RO प्लांट हो उतां सां ई लाइन आई हुई। उहा 6-7 महीननि खां डिस्कनेक्टेड हुई। असां टाउन म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेशन खे चयोसीं, हायर अथॉरिटीज़ खे चयोसीं, पर अलहमदुलिल्लाह अवामी आवाज़ ऐं जेके असांजा मीडिया पर्सनल्स आहिनि उन्हनि पॉजिटिव रोल प्ले कयो पब्लिक जे बहितर मफ़ाद में। ऐं उहो तुर्त IHS पाकिस्तान जेको आहे उन ते नोटिस वठी ऐं इहो मसइलो वञी असांजो हल थियो। मेन लाइन में पाणी हाणे असांजो अलहमदुलिल्लाह सुठी क्वांटिटी में अचे थो। बाक़ी असांजो निंढो RO प्लांट जेको अस्पताल जो बज़ात ख़ुदि आहे उहो वक़्तन फ़वक़्तन ख़राबु थींदो रहे थो। उहो मोहतरम डिप्टी कमिश्नर साहब जी पॉजिटिव इंटरवेंशन सां ऐं असांजे IHS ऐं असांजी पर्सनल एफर्ट सां असीं उन्हनि खे लोकली मैनेज करियूं था। पर मसइलो इहो आहे त सॼो आड़ो पाड़ो अची उन अस्पताल जे RO प्लांट मां पाणी भरे थो ऐं वक़्तन फ़वक़्तन पोइ उनजा नलका केतिरा पासे हणूं था त पब्लिक आहे उहो करे नलका तोड़ियो पियो वञे। असां रूरल हेल्थ सेंटर इस्लाम कोट अस्पताल में मौजूद हुआसीं। MS आहे, डॉक्टर आहिनि, उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। अस्पताल में जेका से पाणी जो जेको अहम मसइलो हुयो, अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफ़ां पाणी जे अहम मसइले ते जेका से 3 ॾींहं अॻु में मुख़्तलिफ़ ख़बरूं हलाए वियो। उनखां पोइ IHS पारां हीअ जेका से जेके पाणी जी जेका लाइन जेका ख़राबु पियल हुई उनखे बहितर करायो आहे। वाटर कूलर लॻाया विया आहिनि। मिठो पाणी जेका से मरीज़ आहिनि, डॉक्टर उन्हनि में जेका से हिन वक़्तु जेका फ्राहम कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके अस्पताल जा मसइला उन्हनि सां MS जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।